हर इंसान जे मथों अहिड़ो बुरो वक़्तु ईंदो आहे जो इंसान खे लॻंदो आहे त बसि इहो बुरो वक़्तु मूंखां वेंदो ई न। रब जी इज़त जो कसम, इहो बुरो वक़्तु तव्हांखे मज़बूत करणु ईंदो आहे, तव्हांखे पंहिंजे पेरनि ते बीहारणु ईंदो आहे। रब पाक जी तव्हां सां का दुश्मनी कान्हे। रब पाक इंसान ज़ात सां प्यार कंदो आहे, इंसान ज़ात सां मोहबत कंदो आहे। इंसान ज़ात इंसानियत आहे जेको अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम खे नज़र अंदाज़ कंदो आहे। रब फिर बि तोखे 5 वक़्त सॾींदो आहे, हय अल सलाह, हय अल सलाह। अच कामयाबी जी तरफ़, अच पंहिंजे फ़ाइदे जे तरफ़। तूं रब खे नज़र अंदाज़ कंदो आहे, पोइ बुरे वक़्त में पाण खे तूं छॾे ॾींदो आहे त बसि इहो ख़तमु ई मूंखां न थींदो। अरे बाबा, ख़तमु थींदो, थींदो ख़तमु। रब ते यकीन रख। रब्बुल अर्शिल अज़ीम जी महिरबानी अथई जो इहो बुरो वक़्तु बि तुंहिंजे मथां आयो आहे। ये भी गुज़र जाएगा, सभु ॾींहं हिकु जहिड़ा न हूंदा। नमाज़ ऐं सब्र खां मदद वठ, इहो बुरो वक़्तु जल्दी ख़तमु थी थो वेंदे। इन बुरे वक़्त में हिन हुन सां शिकायत न कर। हिन हुननि सां शिकायत कंदे न इहो बुरो वक़्तु ख़तमु थी वेंदे। बाद में तोखे ई पछता थींदो त मां इहा छाजे करे हिन हुननि खे दाऊं बि ॾिनो वरिता। अड़े रख त अल्लाह ते, जे पैदा कयो आहे सो उहो ईअं कीअं छॾींदो। जेकॾहिं छॾियो बि अथई त पंहिंजी ग़लती बि तस्लीम कर। अल्लाह जे आॾो पंहिंजी माफ़ी जी तलब त कर न। रब जे आॾो पंहिंजी माफ़ी जी तलब कयो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम खां तौबा ताइब कयो। थी सघे मथां जेको नओं ॾींहुं अचेव उहो तव्हांजी ख़ुशहाली ऐं कामयाबी जो हुजे। ओच ते ईंदो आहे वक़्तु, ख़बर न पवंदे कंहिं इंसान जे रूप में ईंदे रब ॾिसे थो। अल्लाह जॾहिं हिन फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे कुन फयकुन, हिन बंदे जो सभु कुझु करे छॾियो, थी पवंदो आहे। इंसान फ़रिश्तनि जे रूप में इंसान ईंदा आहिनि जेके तव्हांजी माली मदद बि कंदा आहिनि, तव्हांखे रस्ता बि ॾींदा आहिनि, जा के मसइलनि खां ॿाहिरि कढाईंदा आहिनि। अरे बाबा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, रब तव्हांखे सलामत रखे। हे मुंहिंजा जेके बयान ईंदा आहिनि न, इहे जेकॾहिं तुंहिंजी दिलि खे लॻनि था, सम्झी इहो अल्लाह जे तरफ़ खां मूंखे इशारो मिली वियो। जेकॾहिं तुंहिंजी दिलि जा हुजनि था, अल्लाह लही अचे कंहिं इंसान खे हिदायत न ॾींदो आहे, इंसान जे ज़रिए ई इंसाननि खे हिदायत ॾियाराईंदो आहे।